ऐं हिन वक़्तु पाकिस्तान जे वफ़ाक़ी दारुल हुकूमत इस्लामाबाद में बीठो आहियां ऐं हिन वक़्तु तव्हांखे अटे जो रेट ॾेखारियां थो जेको गवर्नमेंट जे तरफ़ां मुक़ररु कयल आहे। ही तव्हांजे साम्हूं आहे हुकूमत पंजाब की तरफ से अवाम के लिए तोहफ़ा सस्ता आटा 10 किलो 430 रुपये और 20 किलो 860 रुपये। मतलब जो 20 किलो जो अटो है सो 860 रुपया है 860 रुपया ऐं तमामु ब्रांड अजवा खजूर जो ये अटो है 860 जो मतलब इहो आहे त 1600 रुपया 1600 थी वियो 1720 रुपया बिल्कुलु 1720 रुपया अटो इस्लामाबाद में मिले पियो। हाणे वाज़े ॻाल्हि कंदो हलां त ही हिकिड़ी जॻह ते न बल्कि अहिड़ी हज़ारें जॻहियूं आहिनि जिन जॻहियुनि ते इहो अटो तव्हांखे इन रेट में मिलंदो आहे। ही तव्हांजे साम्हूं इन जी अमाउंट मैंशन आहे, इहा जेका तव्हांजे साम्हूं लिखी पई आहे अमाउंट आहे ऐं ही गाॾी बीठी आहे, ही हर जॻह ते बीठल आहे। हाणे हर माण्हू हिन वक़्तु मुंहिंजे हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो त हर माण्हू इमरान ख़ान खे गारियूं ॾींदो आहे त महांगाई इमरान ख़ान जे करे ई आहे। असां बि इस्लामाबाद में रहूं था, अवां बि सिंध में रहो था, पाण सभई हिकिड़ी जॻह ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहंदा आहियूं। हाणे पंहिंजी गाॾी में विया पियो, पाण सभई हिकिड़ी जॻहियुनि ते रहंदा आहियूं। अटे जो रेट जेको हिन वक़्तु 2700 रुपया हिकिड़े ग़रीब माण्हू खे मिले पियो, इन जे अंदरि क़ुसूर इमरान ख़ान जो कोन्हे, इन जे अंदरि अव्हांजो जेको हरीराम फूड मिनिस्टर सिंध जो उन सखर खां गाॾियूं निकितियूं ऐं घोटकीअ ताईं हुन गाॾियूं टोटल कणिक जूं 20,000 मैट्रिक टन कणिक जेका आहे उन्हनि ख़तमु करे ऐं विच में विकिणी खाई छॾी।